धर्मपुर में बंगलानी बिरादरी के माण्हुनि करीमदाद बंगलानी, अब्दुल हकीम बंगलानी, अब्दुल हमीद बंगलानी, अब्दुल जब्बार बंगलानी, साईंदाद बंगलानी, इमरान बंगलानी ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त कुझु ॾींहं पहिरियां असांजी बिरादरी के माण्हुनि असांजो चौपायो माल फ़ुर्क करण जी कोशिश दौरान असांजे नौजवान करीम खान उर्फ़ ॾाॾो बंगलानी के गोलियूं हणी शदीद ज़ख़्मी कयो हो, जेको हिन वक़्तु लाड़काने जे अस्पताल में दाख़िल आहे। काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूदि ठुल बी सेक्शन पुलिस वाक़ई मुल्ज़ जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। मुज़ाहिरीन जो वधीक छा चवणो अचो त उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। वाक़ई थियो आहे असां घरनि जे अॻियां बीठा हुआसीं माल सां, जंहिंमें 8, 9, 10 ॼणा गॾिजी हथियारनि जे ज़ोर ते अची असांजो माल कयो। उन में जहिड़ो थियो मुंहिंजो भाउ ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी थियण खां पोइ एसएच वटि वियासीं, एसएच केस दाख़िल न कयो। न करण के बावजूदि लॻभॻि में उहो अची विया। उन खां पोइ कल्ह असांजो केस दाख़िल थियो आहे। हिन टाइम ताईं कोई पुलिस उन्हनि जे दरवाज़े ते लंघी न आहे।